नादिन लाड़काना मामा की ख़बर ॾींदा हलूं त सिद्दीकी बाज़ार शाही बाज़ार जे दुकानदारनि जो एहतिजाज। उन्हनि चयो त SOPs ते असीं अमल कयूं था, पोइ बि असांजा दुकान ज़बरदस्ती बंदि कराया विया आहिनि। अचो त लाड़काना में ॾिसूं हीअ रिपोर्ट। बंदर रोड खोलण जी कारोबार करण जी इजाज़त नथी मिले ऐं ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं। हुकूमत जे तरफ़ां कारोबारनि जे लाइ दुकानदारनि जे लाइ कोई बि रिलीफ न थियो आहे। जॾहिं त हुकूमत कंहिं बि क़िस्म जो जीअं ॿियनि मुल्कनि में ताउन थियो आहे या वज़ीर आज़म आयो लाड़काने में, त उन बि वापारियुनि सां मिलण बि गवारा न कयो। न त उनजो हक़ हुयो त लाड़काने में वापारी बिरादरी सां ताजिर बिरादरी सां मीटिंग करे आहे, उन्हनि जा मसइला ॿुधे आहे, उन्हनि जे मामलात खे हल करण जी कोशिशि करे आहे, पर उन्हनि सां वज़ीर आज़म साहिबु वापारियुनि खे कोई बि टाइम न ॾिनो ऐं उन्हनि खे का अहमियत न ॾिनी। जमाल मुस्तफ़ा शेख वाइस प्रेसिडेंट लाड़काना चैम्बर ऑफ कॉमर्स एंड असांजी इंतज़ामिया खां हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त पहिरियों त असांखे इन ॻाल्हि ते मुतमिन कयो वञे, आगाह कयो वञे त आख़िरकार शाही बाज़ार ऐं बंदर रोड खे बंदि करण जो सबबु छा आहे। जेकॾहिं बंदि करण जो सबबु कोरोना जा केसिस आहिनि त उहे बि असांजे साम्हूं ज़ाहिर कया वञनि त कहिड़ा केसिस आहिनि त जीअं असां मुतमिन थियूं, या जेकॾहिं SOPs ते अमल न करण जी ॻाल्हि आहे त उहो त AC पाण कल्ह मीटिंग में इहा शइ चई चुको आहे त जेको आहे SOPs ते अमल हिते 80% थी वियो आहे। जॾहिं 80% हिते अमल थी रहियो आहे, उनजे बावजूदि शाही बाज़ार खे ऐं बंदर रोड खे साज़िश जे तहत सम्झ में नथी अचे ॻाल्हि त कहिड़ी साज़िश जे तहत बंदि थो करायो वञे, कहिड़े ज़ुल्म जो या कहिड़े जुर्म जो जेको आहे इंतज़ाम वरितो थो वञे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे पई। तासिबाना रवैयो आहे इंतिज़ामिया जो शाही बाज़ार सां बंदर रोड सां। इहो असांखे सम्झायो वञे, ॿुधायो वञे त आख़िरकार कहिड़े सबब जे करे शाही बाज़ार ऐं बंदर रोड खे निशानो कयो थो वञे। ऐं असांजो इहो मुतालबो आहे इंतिज़ामिया सां त असांखे इज़त सां ऐं सुकून सां अमुन सां कारोबार करणु ॾिनो वञे, त जीअं असां पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पंहिंजे मुलाज़िमनि जो बि पेट पाले सघूं। जेकॾहिं असांखे कारोबार खोलण न ॾिना वेंदा त मजबूरन असां रोडनि ते निकिरंदासीं ऐं असां एहतिजाज रिकॉर्ड करण जो हक़ रखूं था ऐं पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदासीं ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदासीं। ऐं पोइ ईअं न थिए जो खामखा हिकिड़ी बदमज़गी जो शिकार थी वञूं इंतिज़ामिया असां अमुन चाहियूं था ऐं पंहिंजे चाहियूं था त इज़त सां सुकून सां कारोबार करणो वञे। महिरबानी। सर, असां जेके शाही बाज़ार में माटली माह वारो सलूक कयो थो वञे, जॾहिं त शहर जा ॿिया जेके मार्केटियूं आहिनि उहे सभु खुलियल आहिनि। तव्हां ॾिसो सिद्दीकी बाज़ार हुजे, असगर प्लाज़ा हुजे, रेशम गली हुजे, अनाज मंडी हुजे, सब्ज़ी मंडी हुजे, पेट्रोल पंप आहिनि, सभु खुलियल आहिनि। हर जाइ ते जेको आहे रश लॻी पई आहे। हिन महिल कारोबार जी नोयत इहा आहे त असां वटि कारोबार कोन्हे, कस्टमर कोन्हनि खे, बाज़ारुनि में जेको आहे त विरान लॻी पियूं आहिनि। उनजे बावजूद बि सॼो शहर खुलण खां पोइ बि असां सां माटली माह वारो सलूक करे असांजी शाही बाज़ार खे जेको आहे त क्लोज़ करायो वियो आहे। कल्ह खां वठी असां जेको आहे लॻा पिया आहियूं DC सां जेको ॻाल्हाइण जे लाइ, त DC साहिबु असांखे टाइम नथो ॾिए। अॼु वॾे ज़ोरनि खां बाद में DC साहिबु 1 बजे जो हाणे शइ अॻे ॿुधायो त टाइम ॾिनो आहे। जॾहिं त आचर जे ॾींहुं DC साहिबु असांखे दुकान खोलण जे लाइ चयो त तव्हां दुकानु खोलियो, SOPs ते अमल कयो। कल्ह AC साहिबु आयो, उन ॾिठो असां SOPs ते अमल कयूं पिया, उनजे बावजूद बि जेको आहे त असांखे दुकान बंदि करायो। असां सां जेको आहे त इहो इंतिहाई नाजाइज़ी आहे। आख़िर इन जी वजह छा आहे? जॾहिं असां मालूम कयोसीं त चयूं साईं त शाही बाज़ार में कोरोना जा केस आहिनि। असां इन ॻाल्हि जे लाइ बि तयारु आहियूं त जे अगरि शाही बाज़ार में कोरोना जा केस आहिनि त पोइ शाही बाज़ार बंदि करण लाइ मुकमल ताउन कंदासीं, जॾहिं त असां वटि हिते कोई बि केस कोन्हे को। बाद में वरी ॻाल्हि खे मटाए करे चयूं साईं त तव्हां SOPs ते अमल नथा कयो, जॾहिं असांखे कल्ह AC साहिबु ॾिसी करे चई वियो आहे त तव्हां मुकमल अमल कयो था ऐं किथे बि शहर में एतिरो अमल न आहे जेतिरो तव्हां कयो आहे। जॾहिं असां अमल बि कयूं था त उनजे बावजूदि असां सां इहे नाजाइज़ी छो थियूं थियनि। असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं, पुरअमन एहतिजाज था कयूं, मुज़म्मत कयूं था हिन दुकान बंदि करण जे करे। असां साईं सैयद मुराद अली शाह खे गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे वापारी बिरादरी जेका असांजी लाड़काने जी हिते दिलि आहे शहर जी, उन सां इहे लाइन सां बि बंदि कराए वञनि। कल्ह खां वठी असांजा दुकान बंदि कराया विया आहिनि। कल्ह AC साहिबु आयो दुकान बंदि कराइण, असां हुनखे चयोसीं बाक़ी DC साहिब जो हुकुम आहे। वजह छा आहे? हिकिड़ी शाही बाज़ार जो सॼो शहर खुलियल आहे, चई तव्हां पोइ अचो मूंसां भली मीटिंग कयो। असां हुते वियासीं, असां मीटिंग हुन कई, असां हुनखे मुकमल कयोसीं, पुछियोसीं। पाण हुन इहे लफ़्ज़ चया त DHO वारनि जे रिकमेंडेड ते जेको आहे तव्हांजी बाज़ार बंदि कई वई आहे। माना रिकमेंड कई वई आहे त असां वटि को कोरोना जो केस आहे, माना असां साबित कयो त पोइ जेकॾहिं रिकमेंड कई आहे उन्हनि असां वटि को केस आहे त असां तव्हां सां तावन करण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं न त SOPs जो मसइलो आहे त SOPs ते असांजो फुल अमल हुयो, तव्हां उहो छा जे लाइ जेको आहे तव्हां बंदि था करायो। जेसिताईं हाणे मां अथॉरिटी आहियां, मां जेको आहे DC साहिब सां ॻाल्हि कंदुसि, तव्हां बि DC साहिब सां मिलियो। DC साहिब खां कल्ह खां वठी असांखे टाइम मिलियो। हींअर जेको आहे अधु कलाक अॻु में
पीएम असां जेका आहे फोन ते ॻाल्हि कई त बाबा तव्हांखे टाइम ॾिनो आहे असां 1 बजे जो, तव्हां अचो 1 बजे हिसाब सां मिलो अचे। हाणे 1 बजे वेंदासीं, असांजो मुतालबो इहो हूंदो त आख़िर सिर्फ़ु शाही बाज़ारि बंदि छो, जॾहिं त असांजो अमल पूरो तारो आहे। तव्हां ॾिसो त हिन में पेट्रोल पंपनि ते उते को अमल कोन्हे को, सब्जी मंडी में को अमल कोन्हे को, सिर्फ़ु जेको आहे असांजी शाही बाज़ारि सां को बाटली वारो सलूक आख़िर का ॻाल्हि आहे त उहा सही ॿुधाए।